ज़ात मिठी ज़ात कुकड़ को त खाऊं रात। दियो खबर कबूतरन जी। मासा ते हथी काइन। तवाजे मथा कंहिंजो शक त न आहे वियो? उन्हनि खे अहिड़ी जाइ ते बंदि कयो आहे माण्हू त छा पर पखी पर नथो वञी सघे। त पोइ हलो त मां बि उन्हनि तोतनि खां हाल अहवाल वठां, ॾिसां त कहिड़ियूं ॿोलियूं था ॿोलिन। अचो। मानी पोइ खां राजो हलो त हली मां पंहिंजे तोतड़नि खे ॾिसी अचां। उहे हाणे हथी काइन अॻा कोन था वञनि। पहिरीं मानी कराए वठूं खाई पोइ हलूं था। चयमि त एतिरी बुख कोन्हे का, मानी मोटी अची खाईंदासीं। दा मासात एक दफ़ो न करे तो पहाड़ पंहिंजी जगह तां हटी सके थो, पर मासात न। ठहियो ठहियो हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, उथो त हलूं। उठ चाचा उठ उठ। मोर पुट हार ते एक विख हलण जी हिम्मत न आहे, हिम्मत पुट हलण। चाचा चाचा जेसिताईं दरिया पार था कयूं तेसिताईं ईअं सम्झ थे त विख विख ते खतरो आहे। ईअं वेंदासीं त असां पोइ उते पहुची न सघंदासीं। उथ चाचा उथी, हार न मञ, उथी उथी उथी। मासात ओ मासात छा थियो? तोता त उॾरी विया। हे फोंजेव मासात, हे फोंजेव। बांदर तव्हांजे हवाले कयमि, उन्हनि खे बि संभाले कोन सघियो। अड़े जेकॾहिं शींहं तव्हांजे हवाले कयां पोइ छा कयो आहे? मासात अञा परे कोन विया हूंदा। दरिया पार करणु एॾो सवलो न आहे ऐं दरिया जे हिन ॿेर असांजी जूह आहे। ॾिसूं था त तव्हां कीअं था निकिरी वञनि। त पोइ जल्दी कयो, हलण जी कयो। जेकॾहिं हू असां खां निकिरी आहे न त पोइ तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदुसि। अचो। ए मुंहिंजा मालिक, मां तोखां अॼु ताईं कुझु बि न आहे घुरियो। तूं मुंहिंजी सभु उमेदूं अणघुरियूं पूरियूं कयूं आहिनि, पर अॼु तुंहिंजी दरबार में हथ खणी अर्ज़ु थी कयां त मुंहिंजे बचिड़े खे ख़ैर ख़ैरियत सां बहिफ़ाज़त मोटराए अचु। ए परवरदिगार, ज़ालिमनि खां हुनखे पंहिंजी अमान में रखिजांइ। बेशक तूं वॾो रहमान ऐं रहीम आहीं। आमीन। चाचा चाचा उथण जी कर, हिम्मत कर चाचा, हिम्मत कर। ये त पाण सां गॾु तूं मूंखे बि मारे वठंदे। मोर पुट हार मूं में एक विख हलण जी हिम्मत न आहे। तूं वञ, तूं हितां निकिरी वञ। पर चाचा चाचा मां तोखे अहिड़ी हालत में कीअं थो छॾे सघां? तूं निकिरी वञ। जे तूं न निकिरी वञ त ॿई मारिया वेंदासीं। तूं वीदे त घटि में घटि शेर खान खे त वञी ॿुधाईंदे न। ऐं पोइ पुलिस जी मदद सां तव्हां मूंखे बि छॾाए सघो था। ज़िद खे छॾ पुट मोर, वञ तूं वञ हितां, न त ॿई मारिया वेंदासीं। वञ। चाचा जेकॾहिं सुभाणे मूंखां मां पुछे त चाचा खे काॾे कई त मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि त मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण ख़ातिर चाचा खे मौत जे मुंहं में छॾे भॼी वियुसि। पुट हू मूंखे कोन मारींदा। मूंखे मारण सां हुननि जो इंतकाम पूरो कोन थींदो। वञ
चाचा मां तोखे वापस वठण लाइ जरूर वापस ईंदुसि, जरूर वापस ईंदुसि अदा शेर खान खे वठी। अल्लाह जी अमान निकिरी वञ पुट, निकिरी वञ। ॿुधाए ॿुधाए त तो पंहिंजे चूज़े खे किथे लिकायो आहे? हू तव्हांजी पहुच खां परे निकिरी वियो हलियो। बस वलीदाद जी पहुच खां उहो केतिरो लिकंदो? भागन भरी तुझा भाग हिन टाइण त चाहियो हो त मां ॻोठ छॾे हली वञा, पर को ॼाओ ई कोन्हे अॼु ॾींहं ताईं जेको भागन भरीअ खे ॻोठ छॾाए। जेकर अकेली आई आहे त मूं ॾेई वठंदुसि, पर जे निमाणी खे ॿाहिरि दर ते बिहारे आई आहे हू त वरी कंदियूं जुठ। अड़ी हेॾे ये दोडा फाड़े छा थी ॾिसें पई? तो छा सोचो हो त मां ॻोठ छॾे हली वेंदसि? ईअं न? इहा त मूंखे बि पक आहे, तूं मरंदी मरी वेंदी न, पर हिन ॻोठ मां कान निकिरंदी। मुंहिंजो मक़सदु हो तोखे घर मां तड़े कढण, सो आउं पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियसि। हाणे पई धूड़ पा। अड़ी धूड़ त तुंहिंजे सिर में विझण मां आई आहियां मां। पहिरियां इहो ॿुधा तो वारी इहा दादली नोह किथे आहे ऐं किथे तोखे छॾे भॼी त कान वई आहे? तोखे छो गणतीअ वतो आहे? उहा घर वेठी आहे, घर भॼंदियूं इहे तव्हां जूं हिन लाटनि जूं, असां मिसकीन आहियूं। हाँ उनखे घर विहारे आई, ॾाढो सुठो कयो, ॾाढो सुठो कयो अथई। सुठो कई जो मुंहिंजे साम्हूं तूं अकेली आई। हाणे तुंहिंजो ख़ैर नाहे, हाणे अकेली मूं वटि आई। जेकॾहिं ॿोहारे सां तुंहिंजो बूथ ई बूथ न कुटियो अथमि न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। अॼु त तोखे अहिड़ी सेखत ॾींदुसि, अहिड़ी सेखत ॾींदुसि जो वरी कॾहिं बि मुंहिंजे घर ॾांहुं मुंहुं कान कंदी करे ॾंद छा थी कढी ऐं चवे थी निकर निकिरे थी या खणा ॿुहारो? तूं छा चवंदी आहे? अॼु जेको कुझु चवणो आहे मूंखे चवणो आहे, मूंखे। हा तो घणो कुझु करे चुकी आहियां, हाणे मुंहिंजो वारो आहे, हाणे भागन भरीअ जो वारो आहे। तुंहिंजे पहुचण लाइक़ त मां आहियां। ओ निमाणी आई, पुफी आई, अचो जल्दी अचो, कर जल्दी अचो, जल्दी अचो। बाहि लॻंदई सिर खे, वरी हिन छोरी खे साण खणी आई आहीं। तो जहिड़ी मेह खे मां अकेली मुंहुं ॾेई सघंदसि? इहो मोटो तवसु नाहे। ओ मर ॾिसे छा थी, कुटेसि गोॾा, कुटेसि कढेसि हे तारा ॿई। पुफी मां बि निमाणी आहियां, निमाणी ॾिस त कीअं थी नचायांसि न ते। बंदि करे छॾियईं,
बात लगे सिस्टर खे निकिरे तहां ॿाहिरि ते पूठ त रोड़ियांसि नट मां बि वाजी आई त मां हाणे हल निको त हलो हल त इहो नोर मुहांडो अचे न वञे भलू हल हल चवां तो ॿुधाए जेतिरी बि तोखे ख़बर आहे सची सची ॿुधाए न त हरू भरू रगड़ी जी वेंदे मूं राकास जी हथां वली दादा खुदा जो कसम है मूंखे एतिरी ख़बर है जेतिरी तोखे ॿुधायूं जय करे अदानवर ज़िंदा त पोइ उनखे किथे लिकाए रखियो अथनि या तो जबल शेर खान के खबर हूंदी मूंखे ख़बर न आहे अरे ऐं जबल जे बारे में तो छा ॿुधो आहे जबल अरे जबल ज़ख्मी हो न उनजे हवाले सां तो पुछाएं हाँ जंहिं ॾींहुं तव्हां असांखे अगवा कयो हो न उन ॾींहुं शेर खान डॉक्टर खे जबल ॾांहुं वठी वियो छो त जबल जी हालत तमाम सीरियस इन जो मक़सद तो दी सही पई चए जबल जो इलाज रबू ऐं रुस्तम कराइनि पिया इन पोड़े खां पहिरियां जबल जो शिकार करणु लाज़मी आहे आसाद हिन जो छा कयूं हिलाल हिनखे हिते ॿधी छॾियोसि इनखे ज़िंदा रखण मां कहिड़ो फ़ाइदो वॾो फ़ाइदो ॾींदो हबीब कुराड़ो उठा शेर खान लाइ वॾो कीमती हूंदो और तू मूंखे उन जगह ताईं वठी हली सघी थो हा दा शेर खान मां उन जुए जे चपे चपे खां वाक़िफ़ आहियां जिन कमीननि असांजे मथां ज़ुल्म कयो आहे मां उनजे चेहरनि खे कॾहिं न विसारे सघंदुसि खॾ में हणो पुट उन्हनि खे वरी मौत जे मुंहं में वञण जो लाचार त कोन्हे छा असां चाचा खे उते छॾे ॾियूं ज़ालमनि जे हथनि में तव्हां पुलिस खे ॿुधायो उहा छापा हणंदी चाची पुलिस अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे मोटायो आहे जो चाचे वीचारे खे मोटाईंदी पुलिस अॼु ॾींहुं ताईं नंढे में नंढी चोरी बि वापसि न आहे कराए सघी इहो कमु असांखे करणो पवंदो असांखे सुभाणे वरी वली दादा वारा घर ते चढ़ाई करे ईंदा तव्हां उन्हनि खे केतिरो रोकींदो मां माठ में हुयुसि जो वलीदार वारनि इहे कदम पे खयां हाणे मां उन्हनि खे एतिरी मोहलत ई कोन ॾींदुसि वॾो डिंगो माण्हू आहे शेर खान वली दादा खे मारणु तव्हांजे वस जी ॻाल्हि नाहे हू वॾो राकास आहे राकास हाणे जेकॾहिं इन राकास खे चीर फाड़े न अचान त मुंहिंजो नालो बि शेर खान न आहे मोर हलण जी तयारी कर सुभाणे सिज उभरण खां पहिरीं निकिरी हलंदासीं मोर सभ खां पहिरीं वलीदाद जे मासातनि जो सिर कलम करे वलीदाद खे तोहफ़े में ॾींदासीं ऐं पोइ रखंदासीं वलीदाद जे निड़ खुट जे मथां छुरी असां त क़िस्मत सां कंहिं बहाने हिते पहुतो आहियूं ऐं वञण में वरी तकड़ बि करीं थो तॾहिं चवां थो त राति तरसी पओ कचरियूं कंदासीं ही वक्त कचहरी जो नाहे जॾहिं वक्त आयो न त कचहरियूं बि कबियूं पर हिन वक्त मुंहिंजो वञणु लाज़मी आहे हिकु राति में छा थींदो मासाद हिकु राति में घणो कुझु थी सघे थो मासात जबल असांजी गोली सां ज़ख्मी थियो हो हिन वक्त जेके उन जो इलाज था कराइनि उते जबल खे पूरो करणु सवलो आहे पर जेकॾहिं उतां निकिरी वियो न
त वरी असांखे हथ कोन ईंदो। ठीकु आहे मसाद, जीअं तुंहिंजी मर्ज़ी, असां तो मथां ज़ोर रखी नथा सघूं। मूंखे पूरी पक आहे त छोरो मोर शेर खान खे वठी हिते बिजार खे छॾाइण लाइ ज़रूर ईंदो। जेकॾहिं आया त हितां ज़िंदा वापसि न वेंदा। मसद शेर खान मस्त उठ वांगुरु आहे, हुनखे डावण विझण एतिरो सवलो कमु कोन्हे। इन करे ई चवांव थो त लापरवाही खां कमु न वठिजो, पूरी होशियारी सां अखियूं खुलियल रखिजो। अखियूं खुलियल आहिनि मसाद। जेकॾहिं तव्हां जूं अखियूं खुलियल हूंदन न त छोरो तव्हां खां भॼी कोन निकिरे हा। बस थोरी लापरवाही थी हुई मसाद। इहा थोरी लापरवाही जेका आहे न, इहा माण्हू खे माराए विझंदी आहे। हाणे न सिधी लापरवाही मसाद, हिकु मस्त उठ त छा, भले पूरो वॻ अची निकिरे, दरिया पार वापसि हुन जा लाश बि न वेंदा। जेकॾहिं शेर खान हिते अचण खां पोइ बची वियो न त तव्हांजा लाश सुञाणप जे लाइक़ु कोन रहंदा। इन करे चवांव थो पंहिंजूं अखियूं खुलियल रखिजो। चङो माशाअल्लाह, मां हलां थो। अदा ख़बर फ़कीर, जेकॾहिं ईअं ई तव्हां हिते माठ करे वेठा हूंदव न त तव्हांजो घर तव्हांखे कॾहिं बि कोन मिलंदो। भेण पोइ भला छा कयूं? जेकॾहिं मुंहिंजी सलाह मञी न त राति जी ऊंदाहि में पंहिंजो दर टोड़े वञी घर में वेही रहो। तव्हांजो वलीदाद कुझु बि कोन बिगाड़े सघंदो। ओ बा होशियारी कर होशियारी, हीअ माई असांखे माराइण जे चक्कर में अथई, मताए न चवण में आयो हुई। मां तव्हांजी चङाई में आहियां। जेकॾहिं तूं चङाई जे चक्कर में हुजी न त असांखे हिन घर मां भॼाइण जी कोशिश बि न करी हा। हा हिते भले वेठा हुजो मुंहिंजे अखियुनि ते, पर केसि ताईं रहंदो? ही घर परायो आहे, पंहिंजो घर पंहिंजो आहे। अचे भागन भरी त उन सां सलाह करे ॾिसां थो। अदा घर जो वॾो तूं पाण आहीं ऐं तूं पंहिंजो फ़ैसिलो पाण कर। जेकॾहिं सलाह सुठी हुजे न त बाबे खे मां पाण ई चवां हा। हुन घर में असांजी सॼी ज़िंदगी पादरनि सां गुज़री आहे। हाणे असां घर मां किथे था निकिरूं? नथा निकिरूं, असांजी मर्ज़ी आहे, नथा निकिरूं। छा वरी छा? पंजरता घटि कम खे पट। तूं असांजो ओलको न कर, तूं पंहिंजो सोच, तूं असां लाइ परेशान न थी। अबा पंहिंजो ई त सोचां पई। अदे मां बि दरवेश आं, दुआ कंदो साईं। तूं वठी आई, तुंहिंजा लख एहसान भेण, तुंहिंजा लख एहसान। हाणे जेतिरा ॾींहं बि हिते तो वटि रहंदासीं न, उन जो अलाह पाक तोखे अजूरो ॾींदो। असां बि दरवेश आहियूं, वरी बि दुआ कंदासीं। प्रभु तुंहिंजो अंदाज़ो सही आहे। हिन जे ज़ख़्म में किथे न किथे कारतूस जो छिरो रहियल आहे। पोइ छा थींदो? सौट्र डॉक्टर चयो त जेसि ताईं ऑपरेशन वसीले हिन जो छिरो न कढंदासीं तेसि ताईं हिन जो ज़ख़्म कोन छुटंदो ऐं हिन खे इस्पताल वठी हलणो पवंदो। पोइ त ऑपरेशन अॼु राति ई कराइणो। पर डॉक्टर त लख रुपयो घुरे पियो ऐं चई वियो त 50,000 जमा करायो। सुभाणे राति हिन खे इस्पताल में दाख़िल करायो ऐं जेकॾहिं घणी देर थी त हिन जी जान खे ख़तरो बि थी सघे थो। जानूअ जो बंदोबस्त करे छॾियो आहे। तूं हुनखे जल्द क़बर में ॾिसंदे। मूंखे ख़बर आहे त इहो कमु तो वली दाद वारनि खे चयो आहे, पर इहो ग़लति कमु तो करीं दिलदार, ग़लति। छा में ग़लति कयो आहे अकबर? मूं घणो ई सब्र कयो, पर जानू मुड़े ई नथो। हुन में जान त छॾाइणी पवंदी न। असां पंहिंजो पाण में विढ़ी कमज़ोर पिया थियूं ऐं जंहिं वली दाद जे मथां तो भरोसो कयो आहे न, उहो एतिरो सिधो नाहे जेतिरो तूं सम्झी थो। जेकॾहिं सिधो न आहे त मूंखे छा कंदो? दिलदार दरिया आहे, जे चढ़े त पंथ टोड़े बेला बोड़े। मूंखे ख़बर आहे जानूअ खे तुंहिंजे इशारे ते मारींदो ऐं जानू जी लाश जे मथां तोखे बिहारे तोखे बि बंदूक हणंदो।
ऐं रहस्य जे साम्हूं इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी तव्हां पंहिंजे पाण में विड़ी हिक ॿिए खे मारे विधो। वधीक तूं पाण सियाणो आहीं। जेको बि क़दम खणी सोची सम्झी खणजांइ, छो त अकबर जी अखि कॾहिं ग़लति अंदाज़ो नाहे लॻाईंदी।